ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप जी संतान। हाणे मां आत्मा परमात्मा खे याद थी करां ऐं परमात्मा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाबा हाणे आयो आहे असांखे दुनिया जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾियण। बाबा चए थो हर 5000 साल में हिकु बार अची करे मां तव्हांखे हिन दुनिया जे बारे में ॿुधाईंदो। असल में हिन दुनिया में मुख्य 4 धर्म आहिनि: देवी देवता धर्म, इस्लामी, बौद्धी ऐं कृष्ण। बाक़ी त सभु नंढा नंढा धर्म ॾाढा आहिनि, लेकिन मुख्य जो आहिनि ये 4 धर्म आहिनि। हाणे हिन चइनिनि धर्मनि जी ग्लानी थी आहे। वरी खां बाबा इहे सभु दुनिया जा धर्म जेका आहिनि उन्हनि खे सतो प्रधान ठाहिण आयो आहे। छो जी धर्म में सुख न आहे त दुनिया में बि सुख न आहे। कोई पंहिंजे धर्म जे नियम मर्यादा जे हिसाब सां हले नथो त जीवन में सुख शांति बि नथी अचे। आत्मा जे धर्म खे माण्हू न ॼाणंदा आहिनि कि मां आत्मा आहियां। असल में इहे शरीर जा धर्म त अलॻि आहिनि, इहे धर्म त बिगड़िया ई आहिनि शरीर जा, लेकिन आत्मा जे धर्म खे आत्मा खे त माण्हू भुलिजी ई वियो आहे। त बाबा हाणे असांखे अची सभु वेद शास्त्रनि ग्रंथनि जो सार थो ॿुधाए। परमात्मा में ज्ञान आहे ई सही। परमात्मा कोई असांखे शास्त्र ग्रंथ नथो पढ़ी करे ॿुधाए। उन जे आत्मा में हिन दुनिया जे आदि मध्य अंत जो ज्ञान अथसि। सभु धर्मनि जे बारे में उनखे ज्ञान अथसि। सभु धर्मनि जे नियम मर्यादा जे जेका बि थींदा आहिनि सभिनि जे बारे में ज्ञान अथसि। लेकिन हाणे सभु मनुष्य भुलिजी विया आहिनि। ऐं जेका बि ग्रंथ शास्त्र आदि ठहनि था सभु मनुष्य पंहिंजी मत जे हिसाब सां वॾा वॾा ठाहींदा अथव। कहिड़े बि धर्म स्थापक जॾहिं ईंदो आहे उहो एॾो वॾो शास्त्र थोरी, एॾो वॾो ग्रंथ जहिड़ो ज्ञान थोरी ॾींदो आहे। धर्म स्थापक ईंदो आहे त चईंदो ई 2 शब्द आहे कि परमात्मा खे यादि करो त सुख मिले। लेकिन इहे सभु धर्म वारनि पंहिंजी पंहिंजी मत जे अनुसार एॾा सारा पुस्तक वेही करे ठाता अथनि। त मनुष्य मत जे हिसाब सां हाणे दुनिया हले थी त हिन करे दुनिया में छा आहे? दुख अशांति। हाणे परमात्मा अची करे असांखे श्रेष्ठ मत थो ॾे। श्री श्री हिकु निराकार परमात्मा खे ई चइबो आहे। उहो ई अची करे हाणे असांखे श्रेष्ठ मत थो ॾे जंहिंसां इहा दुनिया नर्क खां स्वर्ग ठही वेंदी। ऊचे ते ऊचे धाम में रहण वारो ऊचो निराकार परमात्मा हाणे ब्रह्मा जे तन में अची करे असांखे श्रेष्ठ ऊची मत थो ॾे, जंहिंसां असांजा कर्म, असांजी बोल, असांजो ॿुधण जो तरीक़ो, असांजो सोचण जो तरीक़ो ऊचो थी वेंदो। अर्थात शुद्ध पवित्र, सभिनि जे लाइ सुखदाई, सभिनि जे लाइ मिठो थी वेंदो। त एतिरी ऊची श्रीमत ॾियण वारो केरु? परमात्मा। त बाबा चए थो इहे जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां थो इहे हिकु कन सां ॿुधी करे ॿिए कन सां गॾो न, इन जे बारे में वीचार सागर मंथन कयो। पोइ सम्झो कि परमात्मा जेको चए थो उहो राइट आहे या तव्हांजा गुरूअ जेका चवनि था उहो ई राइट आहे। भॻवान खे चइबो ई आहे न सत्य। कोई सत्य ॻाल्हाईंदो त चईंदा ही त भॻवानु आहे। लेकिन सत्य ॻाल्हाइण सां भॻवानु न थींदो आहे। भॻवानु असांखे अहिड़ी सत्य ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे जंहिंसां मनुष्य देवता ठही वेंदो। इन करे ई भॻवान खे सत्य चईंदा आहियूं। बाबा चए थो हाणे मां तव्हांखे सचियूं ॻाल्हियूं थो ॿुधायां जंहिंसां हिन दुनिया में सचखंड जी स्थापना थींदी, जंहिंसां इहा दुनिया स्वर्ग थी वेंदी। द्वापर खां वठी करे आत्मा कूड़ी थी आहे। सभिनि खां पहिरियों कूड़ आहे कि मां शरीर आहियां। शरीर खे ई माण्हू सभु कुझु करनि था शरीर जे लाइ। ॾिसो अॼु दुख थिए थो त माण्हू पंहिंजे शरीर खे ख़तमु थो करे, चए थो आत्मघात। पोइ चए ख़तमु शरीर कई, आत्मा जो घात किथां थी वियो? आत्मा थोरी मरजी आहे कॾहिं। शरीर खे मारण सां दुख थोरी ख़तमु थींदो।
माण्हू त दुख सहन नथा करे सघनि त शरीर खे ई ख़तमु था करनि, लेकिन बाबा असांखे सभिनि खां वॾी सची ॻाल्हि ॿुधाइण आयो आहे कि तव्हांजी आत्मा दुख सुख भोगती आहे, तव्हांजी आत्मा जे मथां लेप शेप चढ़ियल आहे, तव्हांजी आत्मा बुरा कर्म करे थी जंहिंजे कारण दुख आत्मा खे थिए थो। त आत्मा खे ख़तमु त करे न सघंदव, तंहिंखां सुठो त आत्मा जो पाप धोयो न, सुठा कर्म करणु सिखो, सुठी सोच रखो सभिनि जे लाइ, त तव्हांजो दुख बि ख़तमु थी वेंदो। शरीर खे ख़तमु करण सां दुख थोड़ी थींदो, उहा ई आत्मा शरीर मां निकिरी वई, उहो शरीर ख़तमु थी वियो, वरी ॿियो शरीर वठी करे वरी ओड़ा ई दुख भोगती उहा। हिन करे कॾहिं बि दुख परेशानियुनि खां घबराइबो न खपे, कॾहिं बि न घबराइणो आहे, कॾहिं बि इहे न चइणो मुंहिंजो जीवन ईअं छो, इहे सम्झणो आहे कि चलो ठीकु आहे, मां जेका कर्म कया उन्हनि जे कारण मूंखे हाणे दुख मिले थो, लेकिन हाणे मां पंहिंजा अॻियां अहिड़ा कर्म करां कि मूंखे जीवन में दुख न अचे। पिछले जन्मनि जो त मां भुगतान कराई थी, उनखे परमात्मा जी यादि में अगरि उन समय खे कढंदव त उहो बि निकिरी वेंदो, तव्हांजा दुख ख़तमु थी वेंदा, तव्हांखे दुख सहन करण जी शक्ति बि परमात्मा ॾींदो। लेकिन हाणे अॻियां जे लाइ असांखे परमात्मा जी श्रीमत ते हली करे सुठा कर्म सोच सुठो ॻाल्हाइणो आहे, पंहिंजे में दैवी गुणनि जी धारणा करणी आहे, पाण खे विकारनि सां मुक्त करणो आहे, तॾहिं असांजो अॻियां जो जीवन सुठो थींदो। त बाबा आत्मा जो ज्ञान सभिनि खां पहिरियों छो थो ॾे, ताकि मनुष्य आत्मा सम्झे कि मुंहिंजे जीवन में इहे सभु दुख सुख छो थो अचे, ऐं शरीर खे ख़तमु करण सां कुझु न थींदो आहे। इहे आत्मा जी धुलाई थियणी खपे, छो जी आत्मा खे न मारे सघंदा आहियूं, न पाणी सां साफ़ करे सघंदा आहियूं। आत्मा में जेको लेप शेप चढ़ियल आहे उहो परमात्मा जी शक्ति सां ई ख़तमु थींदो आहे। तव्हां केतिरी बि भक्ति करो, विर्त रखो, जप करो, पूजायूं आदि करो, थोरो समय जे लाइ ख़तमु थींदो, वरी ओड़ो जो ओड़ो थी वेंदो उहा आत्मा। त परमानेंट धुलाई करणी आहे न, आत्मा में जेका पाप कर्म चढ़िया आहिनि उन्हनि सां परमानेंट मुक्त थियणो आहे। तव्हां अॼु पूजायूं था करायो, पाठ था करो कि असांजो दुख दूर थी वञे, हिनजी संस्कार ठीकु थी वञे, चलो थोरे समय जे लाइ ठीकु थी वियो, लेकिन तव्हां उन ई थोरे समय में तव्हां ठीकु त रहियो, लेकिन तव्हां ॿिया बि बुरा कर्म करो था, ॿियो बि बुरो सोचियो था, ॿियो बि जेको बि अंदरि शक्ति त आहे न, वरी खां पूजा कराईंदा, वरी खां पाठ कंदव, घणा बार कंदव। तंहिंखां सुठो त हाणे चलो ठीकु आहे, मां पूजा करे पाठ कराए मुंहिंजो दुख घटि थी वियो, कम से कम पहिरियों पंहिंजे हाणे कर्मनि खे त ध्यानु ॾियो। ईअं न कि हा भई असांजो दुख ख़तमु थी वियो त हाणे असां जो चाहियूं उहो करूं, वरी खां पाप कर्म ठही वेंदो। ऐं पिछले जन्मनि जो त आहे ई न, उहो जेको चढ़ियल आहे, तव्हांजी पूजा पाठ सां कोई थोरी परमानेंट असांजा पाप कर्म चुकतो थींदा आहिनि। जेसि ताईं आत्मा स्वयं खे न पहचानंदी कि हा मां ई बुरा कर्म करे आई आहियां, मुंहिंजे मथां ई लेप शेप आहे, ऐं मुंहिंजो पीउ जी शक्ति सां परमात्मा खे निराकार रूप में यादि करण सां ई मुंहिंजा पाप कर्म ख़तमु थींदा। बाबा चवनि था 63 जन्मनि जो द्वापर युग खां असांजे मथां आत्माउनि ते विकारनि जे वश थियल कर्मनि जो विकर्मनि जो बोझो चढ़ियल आहे। उहो थोरे से समय में या अहिड़े बसि हिकु ॾींहुं पाठ कयो, पूजा करायो, न त थोरी ख़तमु थींदो। बाबा त चए थो मूंखे तव्हां सॼो ॾींहुं यादि करे कर्म करो त बि समय लॻंदो आहे, छो जी एॾे जन्म जन्मांतर जा आहिनि, अलाए कहिड़ी कहिड़ी आत्माउनि सां असांजा कहिड़ा कहिड़ा हिसाब किताब आहिनि, असांखे थोरी पतो आहे। लेकिन बाबा खे यादि कंदा वेंदासीं त आपे ई ख़तमु थी वेंदो। हाणे त आत्मायूं ब्राह्मण देवता क्षत्रिय वैश्य शूद्र कुल खां पार करे वापसि ब्राह्मण ठहिया आहिनि। असां पूरे 5 वर्णनि में चक्कर काटा आहिनि, हाणे असां ब्राह्मण आहियूं, छो जी ब्रह्मा द्वारा श्री बाबा ज्ञान तो ॿुधाए न, कल्ह असां देवता ठहींदासीं, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र। हाणे शूद्र कुल मां निकिरी करे वरी खां ब्राह्मण कुल में आया आहियूं। छो जो हाणे वरी खां असांखे देवी देवता ठहिणो आहे, ब्राह्मणनि खे पवित्र चइबो आहे न, हिन करे बाबा बि असांखे ब्राह्मण ठातो अथई ताकी असां पवित्र रहूं।
पवित्रता त सुठी हूंदी आहे न। ॾिसो सन्यासी बि पवित्र आहिनि त सभु उन्हनि जे अॻियां मथो था झुकाइनि। कन्या पवित्र आहे त सभु हुनजे अॻियां मथो झुकाईंदा आहिनि। त पवित्रता सुठी मञिबी आहे। पवित्र जेकी आत्मा पवित्र रहंदी आहे हुनमें शक्ति बि हूंदी आहे। अॼु एॾी बीमारियूं आहिनि, माण्हुनि में शक्ति न आहे, चए थो हाणे त मूं में शक्ति न आहे। छो? विकारनि जे वश थी करे आत्मा कर्म करे पंहिंजी शक्ति ख़तम थी करे। एतिरी बि ॻाल्हि आत्मा नथी सम्झी सघे। लेकिन कॾहिं सम्झंदी? जॾहिं इहो त पतो हुजे कि मां आत्मा ही सभु बुरा कर्म थी करां। माण्हू त सोचे थो कि हा भई रोज़ सुबुह जो सनानु पाणी कयो, असां शुद्ध थी वियासीं। सनानु पाणी करण सां, सुठा कपिड़ा पाइण सां शुद्ध थोड़ी थींदा। तव्हांजी आत्मा जो बुरा कर्म कई, विकारनि जे वश बुरो खाधो तव्हां जानवरनि खे दारू आदि या कुझु अहिड़ो पीतो, हुनजो लेप शेप त आत्मा ते चढ़ी वियो न। उहो तव्हां सुबुह जो सनानु कंदव, साफ़ कपिड़ा पाइण सां थोड़ी असां मंदर में वञूं त हा असां शुद्ध आहियूं। आत्मा ते त पाप कर्म चढ़ियल आहिनि न हेॾा सारा। ऐं हिकु जन्म जा न, हिकु ॾींहं जा न, 63 जन्मनि जा चढ़ियल आहिनि। त शरीर खे सनानु कराइण सां, साफ़ सुथरा कपिड़ा पाइण सां थोड़ी असां शुद्ध थी वेंदासीं। ॾिसो माण्हू भले सनानु पाणी करे इहे सभु करे वञे थो टिकाणे मंदर आदि, लेकिन हुनजे मन में कहिड़ा वीचार था हलनि, हुनजो मन उते लॻे थो? उहो ई टेस्ट त ईंदो आहे न मुंहं में, जेको बि असां उल्टी सिधी चीजूं खाईंदा आहियूं या पीअंदा आहियूं। त भाव थी थो इहे सम्झो, इहे सम्झी आत्मा ते जेका लेप शेप चढ़ियल आहिनि उहो परमात्मा खे यादि करण सां ई ख़तमु थींदा। शरीर जो त ध्यानु रखिणो आहे, लेकिन शरीर खे हलाइण वारी मां आत्मा आहियां। जीअं त शरीर जी रोज़ साफ़ सफ़ाई कंदा आहियो, घर जी रोज़ साफ़ सफ़ाई कंदा आहियो, उहो ई पंहिंजी आत्मा जी बि साफ़ सफ़ाई करो। पंहिंजी आत्मा में जेका मन जा वीचार आहिनि उन्हनि खे बि ठीकु करो। रोज़ सुबुह जो थोरो समय पंहिंजे लाइ कढो। उन में तव्हां इहो पाठ आदि भक्ति आदि न करो, शांति सां वेही करे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो, निराकार। भले तव्हांखे जेको बि पाठ या भक्ति करणी अथव उहो भले पोइ करो, लेकिन थोरो समय शांति में पंहिंजे लाइ कढो। आत्म चिंतन, परमात्मा जो चिंतन कंदा, उन सां तव्हांजी आत्मा जी सफ़ाई थींदी आहे। असां आत्माउनि खे इहो महसूसु थींदो आहे कि हा किथे असां सही आहियूं, किथे असां ग़लति आहियूं, कीअं असां पंहिंजो जीवन सुख शांति सां जी सघंदा आहियूं। परमात्मा जी शक्ति आत्मा खे प्राप्त थींदी आहे। ॾिसो पाठ कंदव या शास्त्र पढ़ंदव या पूजा आदि कंदव त तव्हांजो सॼो ध्यानु त हुन में वेंदो। तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झियो, परमात्मा खे निराकार रूप में यादि कयो न। उहो 1 घंटो असां बसि इहे सोचंदासीं कि हा इहे जल्दी ख़तमु थिए, ऐं पढ़ंदा त आहियूं, फूल माला त चढ़ायूं था, अगरबत्ती त जलायूं था, लेकिन मन जो ध्यानु ॿियो काॾे हूंदो आहे। त बाबा चए थो थोरो समय शांति में, हिन समय कोई भॼन आदि, कोई कीर्तन आदि, कोई पाठ आदि न, तो शांति में पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, उन निराकार जी तरफ़ पंहिंजो बुद्धि योग लॻायो त तव्हांजी आत्मा में शक्ति भरजी, तव्हांजी आत्मा जी पाप मैल थींदा। पोइ थोरे समय जो अभ्यास तव्हांखे सॼो ॾींहुं ॾाढो शक्ति ॾींदो आहे। हिन सां पोइ असांजो आत्मा में शक्ति ईंदी आहे ऐं सॼो ॾींहुं बि उहा शक्ति पंहिंजे जीवन में कमु ईंदी आहे। त हिन रीति आत्म चिंतन, परमात्मा जो चिंतन करो कि मां आत्मा किथे रहंदी आहियां, मुंहिंजो रूप छा आहे, मुंहिंजो परमात्मा बाप जो रूप छा आहे, उहो किथे रहंदो आहे। हाणे मूं में, मां आत्मा में जेका जन्म जन्मांतर जा पाप आहिनि, बुरायूं आहिनि, कहिड़ी कहिड़ी बुरायूं मूं में आहिनि, पोइ परमात्मा खे ॿुधायो, उन खां शक्ति वठो कि मुंहिंजा इहे सभु बुरायूं, सभु बुरे संस्कार, जेको बि दुख जी मन जी ॻाल्हि अथव उहो सभु उनखे ॿुधायो। हिन रीति थोरो समय असांखे सुबुह अमृत वेले जो समय सुठो हूंदो आहे। पर अमृत वेले अगरि तव्हां अमृत वेले उथंदे ई बाबा चईंदा सुबुह जो त हिन सृष्टि ते बैंड बाजा वॼंदा आहिनि।
भगवान चए थो सुबुह सुबुह जो हिते बैंड बाजा बजंदा आहिनि कि जोर जोर सां रड़ियूं कंदा आहियूं न। बाबा चए थो इहे सभु तव्हां रड़ियूं कंदा आहियो। भले असां चऊं था, असां वाहिगुरु वाहिगुरु था चऊं, असां आरती था करूं, असां कृष्णा कृष्णा राम राम था चऊं, लेकिन बाबा चए थो एॾो चिल्लाइण जी ज़रूरत न आहे। एॾा घंटा आदि वॼाइण खां त तव्हां ख़ुदि खे आत्म चिंतन में वियो, मूंखे निराकार रूप में यादि करो त मां मूंखां त शक्ति वठी सघंदो। हाणे कृष्णा कृष्णा राम राम वाहिगुरु वाहिगुरु सॾु छो था करो? मूंसां मिलन मनायो न। तव्हांजे घर तव्हां हेॾे समय खां कंहिंखे सॾु पिया करो, उहो तव्हांजे घर अची वियो त तव्हां अञा ताईं हुनखे हुन न ईअं चईंदो छा तूं अचु 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 अचु, कीअं हुन सां वेही करे मिली करे ॻाल्हाईंदव, हाल चाल वठंदव, हुनखे कुझु खाराईंदव पीआरींदव, ईअं ई भॻवान खे असां सॾु करूं पिया। लेकिन हाणे उहो परमात्मा धरती ते अची वियो आहे, चए थो हाणे शांती सां मूंसां वेही करे मिलो, मूंसां ॻाल्हायो, पंहिंजी दुख जी ॻाल्हियूं, पंहिंजे बुरा सुभाउ संस्कार जेको बि अथव उनखे सुधारण जे लाइ मूंखां शक्ति ज्ञान गुण वठो। हाणे वठण जो समय आहे, चिल्लाइण जो समय न आहे। सुबुह सुबुह जो घंटा आदि बैंड आदि वॼाइण जो दरकार न आहे। हाणे कहिड़ो समय थो हले? परमात्मा सां मिलण जो। परमात्मा सां मिलण जे लाइ शांती खपे, मन जी बि शांती ऐं मुख जी बि शांती। जॾहिं असां मुख शांति रहंदो लेकिन मन में वीचार था हलनि, त जेको बि मन में वीचार था हलनि उहो परमात्मा खे ॿुधाईंदा रहंदो त मन बि शांति थींदो। इन रीति परमात्मा सां मिलन मनायो। हाणे बैंड आदि वॼाइण जोर जोर सां चिल्लाइण जो समय न आहे, छोजी हाणे समय गवायो। अञा ताईं त सुबुह जो उथी करे भॻवान खे सॾु था करो, हुनखे जोर जोर सां हुनजो नाम था खणो, त पोइ इहो समय हली वियो त पोइ वापसि खां परमात्मा 5000 साल खां पोइ ईंदो हे। त हाणे कहिड़ो समय आहे? मिलन मनाइण जो। त बाबा चए थो थोरो समय शांती में वेही करे मूंखे यादि करो, मूंसां ॻाल्हियूं करो। द्वापर युग खां तव्हां मूंखे सॾु था करो, हाणे मां आयो आहियां, मां तव्हांजो निराकार बाप आहियां न, आत्माउनि जो बाप आहे। शरीर जा मां बि त हर जनम बाय जनम बदिलंदा ई रहंदा आहिनि, लेकिन आत्मा जो पीउ सदा ई हिकु ई रहंदो आहे। तव्हांजा ॿ पीउ अथव, हिकु शरीर जो हिकु आत्मा जो। आत्मा जो पीउ उहो निराकार आहे। बाबा चए थो मां हाणे पंहिंजो फर्ज़ु करणु आयो, जेको मुंहिंजो जेको फर्ज़ु आहे न, तव्हां ॿारनि खे सुखी ठाहिण जो, उहो फर्ज़ु अदाई करणु आयो। हीअं शरीर जा माउ पीउ फर्ज़ु अदाई कंदा आहिनि, ईअं मां बि हाणे फर्ज़ु अदाई करणु आयो आहियां। तव्हां सभिनि आत्माउनि खे सुख जो वरसो ॾियणु आयो आहे। बाक़ी थोरो समय आहे, जेके बि मूंखां सुख शांति जो वरसो वठिणो आहे उहो अची करे वठे, न त पोइ समय त हली वेंदो। बाबा चए थो मां हिन समय ई करन करावन हार ठही करे तव्हांखां कर्म करायां थो, लेकिन कंहिंखां जेका ॿार मूंखे उन रीति यादि कंदा निराकार रूप में, न त मां तव्हां मूंखे यादि ई न कंदव त मां तव्हांखे कीअं मदद कंदमि। मुंहिंजो त निराकार रूप आहे न, तव्हां बि निराकार पंहिंजे पाण खे सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करे करे कर्म कंदा त तव्हांखे मदद बि मिलंदी। हीअं लॻंदो असां कुझु कयो ई न, उहो कराइण वारो कराए थो। हाणे परमात्मा सभिनि जी आत्मा रूपी झोली भरणु आयो आहे ज्ञान गुण शक्तियुनि सां। परमात्मा चओ, भॻवान चओ, ईश्वर चओ, अल्लाह चओ, आहे त उहो निराकारी। लेकिन परमात्मा भॻवान ईश्वर चइण सां मुख मिठो न थींदो आहे। उहो ई बाबा चईंदासीं, हा मुंहिंजो आत्मा जो उहो पीउ बाबा आहे त मुख बि मिठो थींदो। तव्हां ॿारनि खे हाणे बाबा आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॿुधाए, पोइ तव्हांखे ॿुधी करे ॿियनि खे बि ॿुधाइणो। ॾिसो आत्माउनि जो पीउ आयो आहे त केतिरी ख़ुशी थियणी खपे, पाण खे बि ख़ुशी थियणी खपे, ॿियनि खे बि ॿुधाइणो खपे कि हाणे ई उहो समय आहे जॾहिं परमात्मा सृष्टि ते अची वियो आहे। अञा ताईं माण्हू सोचनि था, छो जी गीता में कृष्ण जो नाम लिखी छॾियो अथनि न, त सोचनि था भॻवानु कृष्ण जे रूप में ईंदो। कृष्ण जे रूप में न ईंदो, कृष्ण त पंहिंजे हुन रूप में सतयुग में ईंदो। हाणे परमात्मा कृष्ण जी आत्मा जे शरीर में आयो आहे, 84वें जन्म वारी
जेकी कृष्ण जी आत्मा जो जेको 84वें जन्म वारो शरीर अथसि हिन कलयुग में, उन में परमात्मा अवतरित थी चुकियो आहे ऐं परमात्मा वापसि सां सतयुग जी स्थापना थो करे। कृष्ण भी पंहिंजो उहो ई सतयुगी पाठ वॼाइण लाइ तयार थो थिए, हुनजी पूरी राजधानी तयार थी थिए। निर्विकारी दुनिया जी स्थापना करण निराकार परमात्मा जो सदैव पावन रहण वारो आहे, उहो सृष्टि ते आयो आहे। ड्रामा अनुसार बाबा खे हर 5000 साल में हिकु बार अची करे पंहिंजे ॿारनि खे वरसो ॾियणो ई आहे। हुन पंहिंजे ॿारनि जे लाइ नई दुनिया जी स्थापना करणी ई आहे। देवी देवता धर्म जी स्थापना परमात्मा खे हिते करणी ई आहे ऐं हाणे उहो ई बाबा करे थो। बाबा चए थो सतयुग में त सदैव सुखी सुख हूंदो आहे, हुते त कहिड़े प्रकार जो दुख न आहे। मनुष्य त हिते केॾा दुखी आहिनि, अनेक प्रकार जा दुख ॾिसी ॾिसी करे मनुष्य भी थकी आहिनि कि हाणे बसि असां दुख नथा सहन करे सघूं। लेकिन बाबा चए थो दुख त सहन करणो ई पवंदो न। या त मूंखे यादि करे तव्हां पंहिंजे दुखनि सां मुक्त थी सघंदा आहियो, न त दुख सहन करो। बाबा त तरीक़ो ॿुधाए थो न। हाणे अगरि तव्हां मञंदव त तव्हांजा दुख ख़तमु थींदा, न त दुखी थी करे ई मरंदव। छो जे असां एॾो दुख ॾिनो आहे माण्हुनि खे, त दुखी थी करे मरणो पवंदो न। ॾिसो इहे त असां ॿुधंदा बि आहियूं त बि समय ते इहे ॻाल्हियूं यादि न ईंदियूं आहिनि। छो जे असां सोचंदा आहियूं भई जीवन आहे त जीवन जीअणो आहे, इहो ई तरीक़ो आहे। लेकिन बाबा चए थो इहो जीवन जीअण जो तरीक़ो न आहे हिक ॿिए खे दुख ॾेई करे सोचंदा आहियूं अगरि कोई चए थो असां न चईंदासीं त असांखे इहो दॿाए करे हलंदो, हीअं थी वेंदो हीअं थी वेंदो। त बाबा चए थो ईअं जीवन थोरी हुयो। पहिरियों मां तव्हांखे केॾी सुठी दुनिया ठाहे ॾेई हुयमि, तव्हां केॾो सुखी रहंदा आहियो, हुते बि त तव्हां जीवन जींदा आहियो, गृहस्थी हलाईंदा आहियो। त हाणे उहो ई मत, उहो ई सम्झ, उहे ई शक्तियूं ज्ञान मां तव्हांखे ॾियण आयो आहे। हाणे मुंहिंजी मत ते हलो त तव्हां पंहिंजे जीवन में सुख ई सुख ॾिसंदव ऐं जेका पिछले जन्मनि जा दुख आहिनि उन्हनि सां बि मुक्त थी वेंदव। बाबा त सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे न। बाबा चईंदो आहे बच्चे मन मना भव, पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजे जन्म जन्मांतर जे पाप ख़तमु थी वेंदा, विनाश थी वेंदा। बाबा चईंदो आहे हाणे मां तव्हांजी मदद करण आयो आहे। मदद ॾियण वारो मदद ॾिए थो, हाणे वठण वारा वठनि न। केतिरो वॾो बाबा आहे न। परमात्मा विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ असांखे ईअं चए थो कि मां तव्हांखे मदद ॾियण आयो आहियां। ऐं ॿार छा था चवनि, फुर्सत न आहे, चवनि था सॼो ॾींहुं एॾो कमु आहे, असां कीअं तव्हांखे यादि करूं। अरे बाबा चए थो जॾहिं तव्हां मूंखे सॾु कयो अथव, मां आयो आहियां परम धाम खां ऐं तव्हां चयो था फुर्सत न आहे। ॾिसो इनखे चइबो आहे न पत्थर बुद्धि। बाबा चए थो हाणे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो त तव्हांखे यथार्थ ॻाल्हि सम्झ में अची वेंदी कि आख़िर इहे केरु थो चए असांखे कि मूंखे यादि करो। बाबा चए थो मूंखे पतो आहे मुंहिंजा ॿार ॾाढा दुखी परेशान आहिनि, इन करे मां चवां थो मुंहिंजी यादि जी छत्र छाया में रहो। परमात्मा जी यादि हिकु छत्र छाया आहे। जीअं बारिश पवंदी आहे त छातो खणंदा आहियूं न, भई बारिश असांजे मथां न पए अगरि असां ॿाहिरि वञूं त। उहो ई परमात्मा चए थो हिन दुनिया में हाणे ॾाढी बुरो समय थो हले, त हिन बुरे समय में सभी आत्माउनि खे, चाहे आत्मा नंढे शरीर में आहे चाहे वॾे शरीर में आहे, सभिनि आत्माउनि खे परमात्मा जी छत्र छाया में रहणो आहे ताकी हिन दुनिया में जेको बि दुख जो समय थो हले हुन सां असां बची सघूं। अर्थात उहो दुख असांजे जीवन में असां अचे बि त असां उन समय बि अचल डरऊं, उन समय बि असां दुखी थी करे हाय हाय रोअण आदि न थियूं। अर्थात परमात्मा जी छत्र छाया में रही करे स्वयं खे सदा शक्तिशाली अनुभव करो। ॾिसो कोई वॾो कंहिंसां गॾु हूंदो आहे त नंढे खे केॾो निर्भय हूंदो आहे न, उहो न इहो आहे न मूंसां गॾु, बसि मूंखे हाणे कोई फ़िक्र न आहे। उहो ई हाणे सभिनि खे परमात्मा जी छत्र छाया में रहणो ई आहे।
छो जी हाणे ॾिसो असां चऊं असांजा वॾा आहिनि ईअं आहिनि लेकिन कोई बि कंहिंजी मदद नथो करे सघे। त बाबा चए थो अहिड़े समय में ई सिवाय परमात्मा जे ॿियो केर बि कंहिंखे मदद न करे सघंदो आहे। त हिन करे बाबा घड़ी घड़ी असांखे छो थो चए ऐं छो थो चए ॿियनि खे बि ॿुधायो छो जी हाणे सभिनि खे इहा परमात्मा जी छित्र छाया जी ज़रूरत आहे। छो जी दुख दिन प्रतिदिन वधणो ई आहे। परिस्थिति दिन प्रतिदिन दुनिया में ॿियो बि ख़राब थींदी। बाबा चए थो अञा त कुझु बि न आहे दुनिया में। अञा अॻियां वारे समय में इन दुनिया में ॿियो ई परिस्थिति या हेॾा वॾा जी ॻाल्हियूं प्रकृति जी ॻाल्हि बारिश आदि तूफ़ान आदि ॿियो वधणो आहे। छो जी दुनिया खे जॾहिं इहा दुनिया सॼी ख़तमु थींदी तॾहिं त हिते स्वर्ग ईंदो न। हाणे हेॾी वॾी वॾी बिल्डिंगियूं आदि ठाहे रखी अथनि हेॾा सभु कुझु माण्हू जो ठातो अथनि 5000 साल में इनखे सभिनि खे ख़तमु थियणो आहे। त बाबा चए थो इन करे दुनिया में दिन प्रतिदिन परिस्थिति बि वधणी आहे लेकिन उन दुख जो प्रभाव असांजे मथां न पए। उन जे लाइ असांखे हाणे खां ई परमात्मा खे निराकार रूप में यादि करणो आहे। छो जी दुनिया में परिस्थिति वधंदी त तव्हां न टिकाणे वञी सघंदव न तव्हां गुरुद्वारे वञी सघंदव न तव्हां पंहिंजे गुरूअनि ॾे वञी सघंदव न तव्हां टीवियुनि में जेको कीर्तन ॾिसो था इहो बि बंदि थी वेंदो। उन समय छा कंदव? उन समय तव्हां वटि कुझु बि न आहे। अगरि असांखे इहो पहिरियों खां ई अभ्यास हूंदो कि हा मुंहिंजो पीउ परमात्मा में सां गॾु आहे मां आत्मा आहियां त उन समय तव्हां स्वयं जी बि मदद करे सघंदा ऐं परमात्मा जी शक्ति सां तव्हां पंहिंजे परिवार वारनि जी बि मदद करे सघंदा। इन करे बाबा छो थो चए घड़ी घड़ी ताकी असां हाणे खां ई अभ्यास करे सघूं। बाबा असांखे दुनिया में अॻियां जेकी परिस्थिति अचण वारी आहे उन खां पहिरियों ई ॿारनि खे तयारु करणु चाहींदो आहे। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे कर्म कंदे सदा बाप जी यादि में रहण वारा निर्विघ्न निरंतर सेवाधारी ठहो। कोई बि कर्म करो था त सदा बाप जी यादि में रही करे करो। इन सां छा थींदो पाण अनेक प्रकार जी आलतू फालतू ॻाल्हियुनि सां किनारो करे छॾींदासीं। त इन सां पंहिंजी आत्मा जी शक्ति बि बचंदी। असां थोरे समय में पूरो कमु करे छॾींदासीं ऐं कोई बि परिस्थिति या हलचल असांजे मथां हावी न थींदी। छो जी बाप सां गॾु रहंदासीं न। स्लोगन आहे प्रकृति जी हलचल हलंदी रहे। छो जी इहे जेकी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि न दुनिया में जीवन में इहे हिकु बादल जीअं आहिनि। जी कीअं बादल ईंदा आहिनि हली वेंदा आहिनि ईंदा आहिनि हली वेंदा आहिनि। त बाबा चए थो ॻाल्हियूं दुनिया में ईंदियूं हली वेंदियूं लेकिन असांखे पंहिंजी स्वस्थिति सदा ई ऊची रखणी आहे सुठी रखणी।